तो वस्सलाम अला रसूलिल करीम। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुभान अल्लाह। वला तहसबन्नल्लज़ीना क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। सुभान अल्लाह। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं झेड़ो यजीद सामो जुम्बी जोड़ियाऊं मुँह न मोड़ियाऊं तरार जो। बोले हुसैन मौला तेरी रजा के खातिर एक एक करके मैंने हीरे लुटा दिए हैं। ज़ैनब के बाग में जो दो फूल थे महकते ज़ैनब ने वो भी दोनों नामे खुदा दिए हैं। दोस्त को हायदा तो मोह बमारा खासन खलीलन के प्यो सक्त्यूं सहाय अल्लाह समद बेन्याज जा करे सा चाहे इन यमंज आहे का ऊनी गाल इसरार जी। अरबी अरशन मथे वयड़ो बलगलूला बेकमालई सारो जहां रोशन थियो कशफत दुजा बिजमालिही। सोनो नबी सोनो नबी सबादते हसनत जमीओ के सालिही मोमिन सबई दिल सा पढ़ो सल्लु अलैहि वाले सब पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या चो या रसूल अल्लाह पढ़ो सल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ जो नजरानो सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैहि
जमायत घणिया आवाज थोरो आ बुलंद आवाज तां दुरूद शरीफ जो नजरानो सल्लल्लाहु अलैहि कया वा सल्लम अलैका हबीब अल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह हो ला इलाहा। लगे तो अल्लाह जो जिक्र भी घट करण ईंदो आहे। ही अल्लाह जो जिक्र वीरान सीना आबाद करे छॾींदो आहे, मुर्दा दिलनि खे ज़िंदा करे छॾींदो आहे। बुलंद आवाज़ सां ला इलाहा इल्लल्लाह हो ला इलाहा इल्लल्लाह। झूमी झूमी इश्क मोहब्बत सां ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल अलैका व आलिहि वसल्लम। बिरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम महबूब जा परवानो दस्तगीर जा दीवानो, अवां सभिन सजनन के अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। लगे तो सलाम जो जवाब भी कुछ घट ईंदो आहे। अस्सलाम वालेकुम ये त नंढा था जवाब ॾियनि, वॾनि खे अलाए छा थियो। अस्सलाम वालेकुम, हा वॾी महिरबानी। जीअं त मूं आजिज़ बेकार अवां जमायत सगोरी जे आॾो हिकु अल्लाह जे कलाम पाक मां आयत मुबारका पढ़ण जो शरफ़ हासिल कयो आहे। दुआ कयो अल्लाह ताला मूं बेकार खे इन जे मथां हक़ जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं तव्हां ई असांखे इन जे मथां ॿुधी करे अमल रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हो रहिया था आमीन चओ, अञा मोहब्बत सां आमीन चओ। असां बेहद शुक्रगुज़ार आहियूं साईं मिठड़े मान वारे अखियुनि जे ठार असांजे मुर्शिदनि जी प्यारी दिलड़ी फ़कीर तालिब हुसैन कादरी साईं ऐं मिठड़ो मान वारो अखियुनि जो ठार साईं खुदा बख्श सूमरो, अली बख्श सूमरो, हुसैन बख्श सूमरो, कादर बख्श ऐं जुल्फ़कार अली। ऐं ॻोठ मोहम्मद इब्राहिम सूमरो जी सॼी जमात जूं महिरबानियूं ऐं सदाम हुसैन कादरी ऐं जेकी भी जुमिले जमायत अल्लाह ताला सभिनि जी ग़ुलामी क़बूल ऐं मक़बूल फरमाए। हाणे 2 साल जेकी लेट कई तो अॼु उहा लेट त भरणी आहे। लेट हिननि कई आहे, हाणे इहा कसर हिन जमायत मां कढणी आहे। पूरो पूरो तवज्जो हेॾे करे वियो। अॼु पिरीअ जे बचनि जी मोहब्बत में ही मेड़ा को गॾु थियो आहे।
इन जे करे गद मन तो असा बेकार इन पिरीअ जे बचन जो ज़िक्र ॿुधूं ज़िक्र कयूं मन इन ज़िक्र जे सदके तो असा गंदड़न जो बेड़ो तरी पवे सुभान अल्लाह ऐं असांजे अखियुनि जा ठार साईं हज़रत क़िबला साईं मियां साईं ख़ालिद हुसैन ऐं उहे बि ज़ियारत कराइनि पिया वॾी महिरबानी साईं जन जी ऐं जेके बि विख विख खणी आया हो अॼु सूमरनि फ़क़ीरनि जा महिमान न आहियो अॼु मुंहिंजे करीम जे बचन करबला जे शहीदनि जा तव्हां महिमान मिठा साईं दुनिया खातिर त हर को विड़े दीन खातिर कुर्बानी केर ॾे इहो मुस्तफ़ा जे बाग जा गुल हा जन्नत जा मालिक भी हा पर पोइ ते न हटिया अहिड़ी कुर्बानी ॾिनो त क़यामत ताईं नाने जो दीन ज़िंदा थी वञे मिठा साईं हुसैन पाक करबला जे मैदान में पांजे मर्ज़ीअ सां न विया पांजे नाने रसूलुल्लाह जे हुक्म ते ऐं पांजे रब जे हुक्म ते विया सुभान अल्लाह हुसैन पाक जे ॼमण सां ई रब करीम महबूब दे पैगाम मोकले छॾियो हाणे हुसैन जो जायो अम्मा सच्ची खातून महबूब के पंहिंजी न्याणी ॾाढी प्यारी ॾोटराण इन जे करे वधीक प्यारी थींदी आहे जो महबूबन के प्यारी ही ॾोटराण हुसैन पाक के महबूबन हंज में खयूं कमाल हो हुसैन ॼमण सां ई पंहिंजे नाने नबिन जे सरदार जी हंज ॾिठई वाह वाह ॾाढा त चओ न सुभान अल्लाह पो जेको ॼमण सां ई नबिन जे इमाम पूरी कायनात जे इमाम जी वाह 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 सुभान अल्लाह उन हुसैन जो मकाम केतिरो न आला हूंदो बेशक वाह वाह मुझे प्रिय जा परवानो महबूब करीम हुसैन पाक के हंज में खणी मुर्कन पिया खिलन पिया खुश पिया थियन के मल सजे वजन के मल मुझे न्याणी सच्ची खातून के पुत्र जायो हंज में पुटरा महबूब घुमदा वतन खुश थीदा खिलंदा वतन इं अचानक खिलंदे खिलंदे मुझा महबूब करीम रोई पिया महबूब खिले त दुनिया खिले पई पिरी रोए त पूरी दुनिया रोए पई घर जा भाती सब रोई पिया महबूब रो छो था पाण फरमायो त जिब्राइल रब जे तरफा मुबारक खणी आयो छा खणी आयो छा खणी आयो मुबारक खणी आयो महबूब मुबारक ते त खुश थी पो मुबारक ते रोए पो त न आहे ॾाढा त चओ महबूब ता उनमें रोण जी केड़ी गाला पाण फरमायो उन मुबारक सा गड जिब्राइल अमीन करबला जी मिट्टी खणी आयो त पहिरीं तुंहिंजो हे बच्चो वॾो थींदो करबला जे मैदान में वींदो उते क़त्ल कयो वींदो पर हूं
हे मिट्टी रत बनजी वेंदी पो समझ जो हुसैन हक ते कुर्बान थी वियो। हुसैन गालायो नथा हुसैन अच्छा इहो ॼमण साई रब पाक निशानी सां फरमायो त हक ते हूंदो। वाह 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह। गालायो छो नथा? अदा जेको भी हक ते हुजे त उनको सबूत घुरंदा हो। जेको हक ते हुजे उन खां दलील घुरंदा आयो। इएं आहे या न? अलाए ख़बर न हिते कहिड़ो रिवाज आहे। ॻाल्हायो न पिया दलील घुरंदा आयो त बाबा हे सचो आहे त इन जो को दलील ॾे। वाह वाह सुभान अल्लाह। ॻाल्हायो छो नथा? ये सचो आहे त इन जो को दलील दे का निशानी दे। पर ओ महबूब जा परवानो ओ महबूब जे बच्चन जा दीवानो हुसैन पाक जे सच्चे हुजण जी गवाही भी रब ॾिनी त निशानी भी रब करीम अता फरमाए। सुभान अल्लाह। हुसैनियत हुसैनियत यजीदियत यजीदियत भैया तो मत गणी चो भे। गाल समझ में अचे थी त हुसैन पाक जे बानी गाल करे छड़िया पिरियन जी ज़बान त बरहक सची आ। ॾाढा त सुभान अल्लाह चओ। महबूब जो गुलाम हो न। महबूब हिकड़े काफर सां घोड़े जो वापार कयो। छाजो घणी रकम थींदी हेतरी महबूब हाणे इते भी मां इन जी रकम खणी थो अचां। महबूब जो आया हेॾो को ॿियो काफर आयो चंडो उन जो कंहिंजे लाइ बीठो अचे नबी साईं दा वापार कयो। चई इन नबीअ जो वापार विञायां जेड़ा हाणे नबी साईं आयो आहे मोटी हाणे मां तोखे पैसा अञा वधाए थो ॾियां पर इन नबीअ सां फिरी वञ। इन जे शरीयत में आ त का भी तवा कंहिं शइ जी दावा कयो था त उन जो को शाहिद हुजे पो इन नबीअ खां पुछा कर तुंहिंजो को शाहिद आहे तो असांजे वापार कोई न हूंदो इन जो तवजो आहे। महबूब जो मोटी आया पाण पर हे पैसा वठ ऐं घोड़ो जैसे छाजो घोड़ो अब हाणे जो तो वापार कयो मूंसां ज़बान कयो कॾहिं मां तोसां वापार कयो चंडरा त आहिनि न सही किथे वापार पाण पर हाणे मूंखे मां तॾहिं त पैसा खणी आयमि जो तो चयो। ईअं माण्हू गॾिजी विया रश थी वई हो चए पियो साईं त मां ज़बान कई कोन्हे का को शाहिद जे पर को अथई त उतां महबूब जो गुलाम जो हिकिड़े जो गुज़र पियो थिए। सुभान अल्लाह त चओ न। महबूब जे गुलाम जो गुज़र पियो थे उन जो बुधो अची बुधी करे चई दिलबर नबी जो मां गवाह ऐं शाहिद आया त मुझे दिलबर नबी तो सा वापार कयो आ। वापार आयो या आयो ही कोना गालायो त सही। महबूब तो सा वापार कयो आ। हाणे शायद जो थी बीठो त उन जी ॻाल्हि पूरी थी पई उन खे घोड़ो ॾियणो पियो महबूबन खे। हाणे घोड़ो वठी जॾहिं रवाना थिया त महबूब फरमायो महबूब रसूलुल्लाह फरमायो गुलाम जी या रसूलुल्लाह तू असांजे वापार में विच में हुए त कोन शायदी के नहीं शायदी की नहीं कि मां महबूब शायदी इन ते दिनी जो तवा जो फरमान हो तवा जी ज़बान है त मां वापार कयो आ तवा जे ज़बान ते त असा अल्लाह ते ईमान आंदो आहे त घोड़े जो वापार
असां त तव्हांजे ज़बान ते ईमान जो सौदो करे छॾियो आहे त दुनिया जो सौदो आहे। मुझे महबूब रसूलुल्लाह उन गुलाम जे ला फरमायो मुझे शरीयत में आ त ब शाहिद हुजन। शादी कंदा आयो न एक वकील घणा शाहिद कंदा आयो लगे तो सब छड़ा वेठा आयो। एक वकील ब शाहिद महबूबन फरमायो त जिथे बिन शाहिदन जी जरूरत हुजे हिन गुलाम अज मां महबूब ते गवाही दिनी अज का पो हिन मुझे गुलाम हिकड़े जी गवाही बिन गवाहन जे मुकाबले में हुंदी। वाह वाह सुभान अल्लाह दादा दादा तो जाओ असां त महांगा न कयां जो असां नथा ॻाल्हायो पर दुआउनि सां कुछ सस्ता थिया आहिनि पर अञा ॻाल्हाईंदो त करम थींदो महबूब जे बचन जे सदके में। मां अर्ज़ पे कयो त महबूब जी ज़बान ई काफ़ी हेॾो वारा लगे तो शिकारपुर क्रॉस करे विया आहिनि वीचारा। ॾाढे हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ। महबूब जी ज़बान ही काफ़ी पो रब मिट्टी करबला जी छो मोकलराई। जिब्राइल महबूब के मिट्टी भी ॾई या मिट्टी रत बनजी वेंदी समझन तो हुसैन हक ते कुर्बान थी वियो। मन रब करीम हुसैन पाक जे शहादत ऐं हक जी निशानी भी ॾई छॾी। मत क़यामत ताईं को बदबख्त थी करे चवे हुसैन हक ते न आहे यजीद हक ते आ। अरे अंधा रब हुसैन पाक जी गवाही भी ॾिनी रब पाक महबूब रसूलुल्लाह जे नवाज़ जी निशानी भी ॾई। सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर हथ मथे खणी जो भे दस्तगीर। वाह वहे के जनरा चवंदा हुसैन हक ते न हो। अरे अंधा रब पाक अग में हुकुम करे छॾियो निशानी रब ॾई छॾी आ तू छाते तो बक बक करे तो को फतवा वठण जी जरूरत ही काने का असा के पांजे दिल पर नबी जी ज़बान ही काफी है। मुझे महबूब जा परवाना हो अल्लाह ताला हन गाल समझ में अची वई न तो हुसैन पाक जे हक जी निशानी भी रब दिनी गवाही भी दी। अने अल्लाह ताला उनन जे ला कुरान करीम में इरशाद फरमायो जागो था तो मां अल्लाह जो कुरान पढ़ा इलियास फकीर ॾाढा सुभान अल्लाह चओ। गुलाम मुस्तफा कादरी भी नजर आयो अलाए काथे आ सुभान अल्लाह त चओ सही। हाजी वजीर काले हाजी वजीर ॾाढा सुभान अल्लाह त चओ। ही कुरान मोमिनन जे ला शफा है मोमिनन जे ला अल्लाह जो कुरान वणेव त सुभान अल्लाह कजो। अल्लाह ताला जी जात बाबरकात फरमायो वाला तसबन्नल्लज़ीन कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। मुंजा मौला जे को दिलवारी सुभान अल्लाह करे उनन जे बच्चन के कुरान जो हाफिज बना जा। वला तहसबन्नल्लज़ीन गुमान भी न कयो जेके अल्लाह जी राह में कत्ल थी विया गुमान भी न कयो त मरी विया आहिनि उहे जिंदा त आहिनि उनन के मां रब वट रिज़्क भी मिलंदो आहे।
जिंदा ता रब वट खाईंदा पींदा भी आहिनि मुंहिंजे महबूब जा परवानो शहीद जिंदा आहिनि अल्लाह ताला शहीदन जो दर्जो आला फरमायो आ मौत घुरण गुनाह आ शहादत घुरण सवाब आ ओ मुझे प्रिय जा परवानो कुर्बान वञा मां पंहिंजे प्रिय जे बचन जे मकाम तां कायनात में भी शहीद ईंदा पर अल्लाह ताला महबूब जे कुलन जे सवार मुझे लजपाल हुसैन के शहीदन जो सरदार बनायो ओ प्रिय जा परवानो हे करबला जो इम्तिहान का मजाक नहीं ठंदी दुनिया का वठी मुकंदी दुनिया ताईं एड़ो इम्तिहान के न पास कयो आ न कंदो छो जो मुझे रब करीम फरमायो जे पहुंदी आ मां उन को ओतरो इम्तिहान वठंदो आया मां रब के जे मथा जुल्म न कंदो आया जिंजी जेतरी साहब होंदी आ मां उन का ओतरो इम्तिहान वठंदो आ ओ महबूब जा परवानो मुझे दिलबर नबी जे बचन जा दीवानो ठंदी दुनिया का वठी मुकंदी दुनिया ताईं एड़ो सब्र न के वट आहे न प्यारा दोस्तों मिलियो आ न मिलंदो एड़ी कुर्बानी न के दिनी आ न कोई देई सगंदो जी मुस्तफा जे कुलन जे सवार मुझे महबूब जे दीन खातिर कुर्बानी दिनी यो मुझे रबर हुसैन पाक जे दिल में अल्लाह ताला एतरो सब्र अता फरमायो या सब्र वारी दिल सुने हुसैन जे सीने में रब करीम अता फरमाई कायनात जे अंदर एड़ो सब्र के वट न हो जो रब थे यो सब्र वारी दिल मुझे हुसैन जे दिल में ही रब तदे तो हुसैन का यो इम्तिहान वरतो सुभान अल्लाह बेशक ओ मुझे महबूब जा परवाना कुर्बान वञा मां पंहिंजे महबूब जे बचन जे सब्र तां यजीदन मजबूर कयो तो हुसैन पांजो मदीनो छद या यजीद जे नाले जी बैयत कर अदा केडो भी गरीब शख्स हुजे घर पांजो न छदे सगंदो कोई जबरदस्ती करे त विढ़ंदो भी जान भी दींदो अदा मां घर किए छदींदम वतन किए छदींदम प्यारा दोस्तो हुसैन पाक जा मुरीद भी मदीने में हुसैन पाक जो मुसल्लो भी मदीने में हुसैन पाक जी बाने में हुसैन पाक जा अजीज भी मदीने में गुलाम भी मदीने में हुसैन जी फौज भी मदीने में केर हुसैन सा मुकाबलो करे सके आ वाह हुसैन तुझे सब्र के सलाम आ प्यारा दोस्तों हुसैन पाक फरमायो मां नाने जे मदीने में खून रेजी नथो करण चाया पान फरमायो पलीत के चो ओ पलीत मां नाने जो मदीनो छड़े सगा थो पांजे नाने जो दीन यजीद जे हथ में हुसैन नथो दई सके वाह वाह सुभान अल्लाह वाह हुसैन तुझे सब्र के सलाम जने पलीतन मजबूर कयो गोड़न वारी बरसात सा पांजे नाने रसूलुल्लाह जे गुंबदे खतरा ते आयो ओ नाना कुल्हन जो सवार अज हुसैन मदीनो छड्यो तो वने नाना ओ नाना यजीद मजबूर कयो ओ नाना अज हुसैन जेके हंज में खणी पांजी ज़बान चूसराइंदो ओ नाना कुलन ते खणी सवारियों कराइंदो ये हुसैन जे ला जन्नती वेस घुराए जन्नती वेस पाराइंदो नाना अज वो हुसैन तुझो मदीनो छड्यो थो वने प्यारा दोस्तों गोड़न वारी बरसात सा मुझे मुस्तफा जे रोज़े ते रोई करे हुसैन मोकलायो नाने जे गुंबदे खदरा का पो जन्नतुल बकिया में आया अम्मा सजी खातून जे मज़ार जे मथा भी अर्ज कयो अम्मा तुझे बाग जो गुल सुनो हुसैन अज तुझो मदीनो छड्यो थो वने
केर मदीनो छॾे अवां ॾिसंदा आहियो को 5 ॾींहं मदीने पाक में रही आयो या 10 ॾींहं तो रहे वो हाजी मोटन था त तड़पन था रोवन महबूब जो मदीनो छॾण ॾाढो ॾुखियो आहे पोइ सुमरा फ़कीरो मां थो पुछा कयां 5-10 ॾींहंनि वारे खे एतिरो मदीनो प्यारो आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा जे कुलनि जे सवार हुसैन खे मदीनो केतिरो न प्यारो हूंदो वो हुसैन नाने अम्मा जे मज़ार जे मथां रोई करे अम्मा अजो हुसैन तुंहिंजो मदीनो छॾियो थो वञे पंहिंजा अहल बेत बि वतियूं थो वञा रोई करे मदीने मां हज़रत इमाम हुसैन किताब लिखंदा क़यामत सुगरा जो मंज़र हो जॾहिं हुसैन महबूब जा ग़ुलाम आशिक़ ओड़ा बगा सभु हुसैन जे कढ लगी पिया सुणा हुसैन तूं असांखे यतीम कई थी मदीनो छॾियो थो वञे असांखे कंहिंजे आसरे छॾियो थो वञे बीबी पाक सुगरा के भी छॾियऊं त बीबी पाक उम्मे सलमा जेकी इमाम हुसैन पाक जी नानी साहिणी तू इन्हनि जी ख़िदमत कर पोइ मां तोॾे भाउ तुंहिंजो अली अकबर मोकिलींदुमि तोखे ज़रूरु वठण ईंदो शर अबाणो सां ई छॾण ॾुखियो आ नाने जो मदीने मिठो आ विलादत मूं जी हिते थी आ मूंखे नाने हथन सां पालियो यार रोई पियो हुसैन मदीने में नाने का जॾहिं मोकिलायो तुंहिंजो मूं ते आ एहसान वॾो तो कुलड़न ते मूंखे घुमायो यार रोई पियो हुसैन मदीने में नाने का जॾहिं मोकिलायो तुंहिंजो मूं ते आ एहसान वॾो कुलड़न ते मूंखे घुमायो है रोई पियो हुसैन मदीने में नाने का जॾहिं मोकिलायो अलबेत नाना सजाया थई नंढड़ी सकीना भी मोकिलाए पई अलबेत नाना सजाया थई नंढड़ी सकीना भी मोकिलाए पई पर्दे जी पा रता तोखे पर्दे जी पा रता तोखे तो सब्र असां खे सिखारियो हुसैन मदीने में नाने का जॾहिं मोकिलायो तुंहिंजो मूं ते आ एहसान वॾो तो कुलड़न ते मूंखे घुमायो रोई पियो हुसैन मदीने में नाने का जॾहिं मोकिलायो बनूरानी सितारा थई ओन मोहम्मद भी कुर्बान थिए बनूरानी सितारा थई उन मोहम्मद भी कुर्बान थिए साए नब
पये लाज करे सई खीर मुइन के पियारो रोई प्यो हुसैन मदीने में नाने का जदई मुकलायो तुझो मूतिया एहसान वदो तो कुलड़न ते मुखे घुमायो रोई प्यो हुसैन मदीने में नाने का जदई मुकलायो गुल अहमद शाह जेको चाहे गुल अहमद शाह जेको चाहे थो दर हुसैन जे दो पाए पियो हाणे को फिक्र नाए मुखे ही शेर मुगम में ठायो यार रोई प्यो हुसैन मदीने में नाने का जदई मुकलायो तुझो मूतिया एहसान वदो तो कुलड़न ते मुखे घुमायो रोई प्यो हुसैन मदीने में नाने का जदई मुकलायो अल्लाह अकबर मुंहिंजो हुसैन पंहिंजे नाने जे मदीने खे रोई रोई जॾहिं मोकिलाए पाक में पाता कूफिन वॾा ख़त लिखिया हुसैन पाक खे चयो नहीं कूफी बेवफा आहिनि हज़रत हैदर करार सरकार सां बि बेवफाई उन्हनि कई हज़रत हैदर करार सरकार खे बि शहीद उन्हनि कयो ऐं अवां न वञो पाण फरमायो त इमाम मुस्लिम जे लाइ जेको साईं जन जो सोट अॻ में हुसैन पाक जे नाले जी वञी जंहिं बैयत वरिती उन्हनि चयोसीं हज़ारे कूफिन अवां जे नाले जी बैयत कई आहे तव्हां निकिरी अचो पोइ जॾहिं काफ़िलो निकिरी चुको हो त हज़रत इमाम मुस्लिम जा ॿ नंढड़ा बि यज़ीदन शहीद कया हज़रत इमाम मुस्लिम सरकार जो भी सर कलम कयो वियो इहो पैगाम रस्ते ते इमाम हुसैन पाक खे पहुचायो वियो पाण फरमायो त हुसैन पाक पोइ ते कीअं हटे नाने ॼमण सां ई शहादत जी करबला जे लाइ नाने ॿुधायो पोइ ते कोन मोटंदासीं सिर ॾियणो पियो ॾींदासीं रसूलुल्लाह जे दीन खे कोन छॾींदासीं अल्लाह कुर्बान वञा मां पंहिंजे पिरीअ जे बचन जे मक़ाम तां ॾाढा त सुभान अल्लाह चओ हिय मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिय मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम हिय मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन हिय मुंहिंजी ज़ुबान हिय मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम छा पेश करे हिय मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम कुर्बान हुसैन पाक जे मक़ाम तां करबला जे मैदान में मुंहिंजे पिरीअ जे बचन जूं कुर्बानियूं शुरू थींदियूं वियूं तवजो आहे कुर्बान वञा हुसैन पाक जे मक़ाम तां ॾहींअ जो ॾियारो थियो पिरीअ जे बचन जूं कुर्बानियूं
हिकड़ो कूंद कुर्बान थी पियो अचे त ॿियो अॻे तैयार लॻो पियो आहे सुणे हुसैन जे क़दमनि ते हथ रखी सुणा हुसैन अॼु इजाज़त ॾे त असां पंहिंजे नाने जो दीन बचायूं दीन बचायूं अल्लाह अकबर हुसैन पाक ओ मुंहिंजे पिरीअ जा परवानो कुर्बान मां पंहिंजे हुसैन पाक जे मक़ाम तां मुंहिंजो रबर हुसैन तैयारी पियो करे करबला जे मैदान में वञण जी अल्लाह अकबर जॾहिं पंहिंजे शेर बच्चे जी नज़र पई हज़रत इमाम अली अकबर सरकार जी हज़रत इमाम हुसैन ते जी कदमन ते किरियो ओ बाबा काॾे तैयारी था कयो पाण फरमायो बच्चा अज नाने जे दीन तां तुंहिंजो हुसैन कुर्बान थियण तो वञे त पेरनि ते किरी पियो बाबा ईअं कीअं तो थी सघे जवान पुट साम्हूं हुजे बाबो कुर्बान थे बाबा ईअं न थी सघंदो ओ बाबा मेहरबानी कर मूंखे इजाज़त ॾियो मां अॻ में पाण कुर्बान थियां पोइ भले बाबो कुर्बान थे वाह अली अकबर तुंहिंजे अदब तां कुर्बान वञा वाह तुंहिंजे बहादुरीअ तां कुर्बान वञा हज़रत अली अकबर सरकार हज़रत इमाम हुसैन फरमायो बच्चा तोखे पंहिंजे फूफीअ पालियो आ वञ उन खां इजाज़त ॾेई थी त पोइ भले करबला जे मैदान में कुर्बान थी ओ मुंहिंजे महबूब जा परवाना वाह महबूब जे बच्चन जे मक़ाम तां कुर्बान वञा ॾाढा सुभान अल्लाह त चओ चोही मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हीअ मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम आ इमाम हसन खे ज़र मिलियो वॾो भाउ बि शहीद आहे नंढो बि शहीद आहे घराणो ई शहीदनि जो आ इमाम हसन खे ज़र मिलियो जंहिंजो नूर रेशम का नरम छा पेश करे हसनैन जो गम हीअ मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम हज़रत अली अकबर सरकार पंहिंजी पुफीअ ॾे आया इजाज़त वठण जे लाइ अम्मा बीबी ज़ैनब साइण जे पेरनि ते आया पुफी साइण अॼु अली अकबर इजाज़त वठण आयो आहे त अॼु नाने जी दीन तां वञी कुर्बान थिया हज़रत अली अकबर महबूब रसूलुल्लाह जे प्यारा दोस्तो सूरत बशाहज़ादा करबला में आ जेको हज़रत इमाम सोने अली सरकार सा मुशाबे हज़रत इमाम घोट कासिम सोने अली जे मुशाबे हज़रत महबूब जे मुशाबे वो हज़रत इमाम अली अकबर जियां जो अंदर खीमन में अची पांजी पुफी साइण के अर्ज के तो उहा बेहोश थी किरी पई हेडा सुनो हुसैन आयो बच्चा अली अकबर इजाजत मिली बाबा पुफी साइण त बेहोश थी वई आ ओ बच्चा तू महबूब नाने रसूलुल्लाह जी सूरत वेझो वञेस मत उहा खुशबू अचे तो होश में अचे इजाजत वठे हज़रत अली अकबर सरकार वेझो जो आया हज़रत बीबी पाक ज़ैनब होश में आई इजाजत तो तलब करे पाण फरमायो तू असा जे नाने जी सूरत अली अकबर असा सिकड़ू नाने जो के माला इंदा से
ओ मदीने वारा नबिन जे सरदार जी सिक लगंदी आ त तो अली अकबर जो दीदार कंदा है। नाने रसूलुल्लाह जी सिक लई वेंदी आ ओ अली अकबर ता सिकड़ू के मां लाइंदा ते कदमन ते किरी करे चवण लगो असां जे नाने जे दीन ते इम्तिहान अची वियो आ। अज एड़ी कुर्बानी असां करण दियो जो नानो रसूलुल्लाह मदीने में खुश थी पवे त सुनो दादो अली शाह नजफ में खुश थी पवे। वाह अली अकबर तुझे बहादुरियत कुर्बान वञा। 19 साल उम्र प्यारा दोस्तों जी जो इजाजत पांजे बाबे हुसैन जे कदमन ते आया इजाजत वतऊं हजरत इमाम हुसैन जे अखिन मां पानी वही आयो पान पांजे जवान पुत्र सा मोकलाइन ता हजरत अली अकबर सरकार जियां जो अची घोड़े ते चढ़िया घोड़े के हलाइन ता घोड़ा हल अजो हुसैन जो रबी नाने जे दीन ता कुर्बान थे जियां जो थोरो बटरे विकू घोड़े अगते विदियूं हजरत अली अकबर सरकार लगाम का छिक दई करे मुंह मदीने दे करे हजरत अली अकबर रोण लगो। प्यारा दोस्तों हजरत हुसैन दिसी करे चवण लगो त बच्चा अली अकबर छा थो करे यजीदी तो खिलाए छो थो रोए बुज़ दिल तन थियो आ त अली अकबर तो चवे बाबा जे जिस्म में हैदर जो खून हुजे वो बुज़दिल किया थींदो ओ बच्चा छो थो रोए त हजरत अली अकबर तो चवे बाबा मां इन जे करे थो रोआ मुके भेण मदीने वारी भेण सुगरा याद अची वैया बाबा जेके चई आए त अली अकबर तो के वठण ईंदो ओ बाबा उहा दर ते निहारींदी हुंदी हिक हिक को पुछा कंदी हुंदी मुंजा अबाणा कोन आया बाबा चवंदी हुंदी अदा अली अकबर इया त भेणन के आसरा न देबाइन ये तू आसरा दई करे वठण न आए बाबा मुके भेण सुगरा मदीने जी याद अची वैया दा जे करें अमड़ फोत थी वने तो उए प्यार अमड़ वारो भेणियों दींदियों आहिन उए सारा उए दुआऊं भी उए भेणियों दींदियों। वाह अली अकबर तुझे वफादारी ता कुर्बान वञा भेण मदीने में वेठी आ अली अकबर करबला में मुंह ओडे करे रोए तो पांजी भेण के तो याद करे एड़ा वफादार भा किथा अचन एड़ा भाइर वफादार किथा मिलन जेड़ा मुझे महबूब जे कुरन जा सवारा। वाह सोना तमाजे सब्र आई तमाजे बहादुरी के सलाम त हजरत इमाम हुसैन तो बच्चा अली अकबर उन भेण जी तू भेण जो फिक्र न कर उन के तमा नाने जे हवाले करे आयो आ नाने रसूलुल्लाह जे हवाले करे आयो आ तू नाने जे दीन ता कुर्बान थी भेण तुंजी सुगरा जाने मुजो नानो मदीने जो ताजदार मुझो हुसैन जो शहजादो अली अकबर जियां जो अगते थोरो वधियो त पोयां वरी हकल थिया अदा अली अकबर हियां जो लोणो पोइते हणे तो 4.5 सालन जी नंढी सकीना पेरे उघाड़ो भजंदी थी अचे अदा अकबर बी त सही मां नंढड़ी भेण सा कोन मोकलायो थई वडी भेण त मदीने में छडे आयो आ मां नंढड़ी त खीमन में ओ अदा अली अकबर बी न त क़यामत जे दीना ने रसूलुल्लाह जे अग्यां दाई थींदी मां दादे अली जे अग्यां दाई थींदी मां ओ अदा अली अकबर बी त सही अजो घोट करबला में भणियो तो वने ओ अदा अली अकबर बी त सही भाइर घोट दीदान त पलो त भेड़ियों बदंदियों ओ अदा अली अकबर बी त सही अज पढ़ ओ पलो त बधाई तू करबला में घोट बणियो तो वने अदा अली अकबर बी त सही हजरत अली अकबर घोड़े ता लही पियो आ नंढी सकीना ड्रोड़ंदी पांजे भा अली अकबर जे सीने सा लगी अदा अली अकबर मुखा कोन
तुझे ला मां एक अखी में मां भजी बेखी में देखी वजह अल्लाह अकबर का दी वियो मुझो त अस्कर भी वयो मां कैसा त मोकला गिचिए में बाकुर पाए अदा अली अकबर अज तको इनाम दे जने बाहर घोट थींदा आहिनि भेणियूं पलो बदंदियूं त बाहर इनाम ॾींदा दादा अली अकबर अज त इनाम हज़रत अली अकबर तो चवे अदी अज मूं वटि सोन कोन थई चांदियूं कोन थई मां अकबर का पानी न घुरजा अज मां अकबर वटि पानी भी कोन थई ओ अदी बियो जेको घुरे त ॾियां झोल जल त मां इनाम ॾियां हज़रत अली अकबर सरकार जीअं जो चयो त नंढड़ी सकीना नंढड़ी झोलड़ी खणी अदा तवां भी बचन वारा आयो अवां के भी पांजू नंढड़ियों भेड़ियों प्यारियों हूंदियूं बाहर बच्चा प्यारा हुंदा छा मुझे महबूब बचड़ा प्यारा ना छा वो बच्चन जो प्यार भी त इन दर तां सिखियो आ वाह कुर्बान इन घराने तां बच्चन जो प्यार भी सिखारियो त मुस्तफा जे कुलन जे सवारन सिखारियो आ हज़रत अली अकबर जो इनाम दिनो अदी मुखे भी त इनाम दे अदा बियो केड़ो इनाम दिया अजो घोट बणियो तो वने भी त हार त पाया हज़रत अली अकबर के अदा हेठ त थी हज़रत अली अकबर हेठ जो झुकियो बियो त कुछ को न हो मथे ता नंढड़ो रो लाथई नंढड़ी सकीना रहे के फाड़े करे हार करे हज़रत अली अकबर जे गिचीअ में थी विजे अदा अली अकबर बियो त हार को न थई मां मुसाफिर सकीना जो नंढड़ा हथ बधी चवे पी हार कुर्बान वञा नंढड़ी सकीना के जी सकीना तू भी मुसाफिर त मां भी मुसाफिर अज तू भी उन्याय अल्लाह त मां अली अकबर उन्याय अल्लाह पर नाने जे दीन ता कुर्बान थियण जे ला वञूं था बस तू खीमन दे वञ खीमन दे मोकलियई कुर्बान शेरे खुदा जे बचड़े जे मकाम ता कुर्बान वञा ये मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम ये ज़ुबान मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिय मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम हज़रत अली अकबर सरकार घोड़े ते चढ़ी जॾहिं मैदान में आया मुझे महबूब जी सूरत हो त यज़ीदी हिक ॿिए ॾे ॾिसी चवण लॻा त मदीने वारो मोहम्मद पाण त न हिक ॿिन चयो केर साम्हूं ईंदो भॼो त भॼूं पर प्यारा दोस्तो पलीत अमरू बिन सअद तो चवे बीहो विढ़ंदासे दिसी करे चेहरे के त मोहम्मद जी तस्वीर थी लगे चंद्र आसमानन का हेठ लई आयो आ के जुरत न पीते त हज़रत प्यारा दोस्तो अली अकबर सरकार जे सामो अचे उमरो बिन सअद तारिक के प्यारा दोस्तो तारिक बिन शीस के तैयार कयो वञ तू मुकाबले में वडो पहलवाना जियं जो हज़रत अली अकबर जे सामो आयो वाह मुझे महबूब जा बचाओ अवां जे
बहादुरी के सलाम आ। 3 ॾींहंनि जी उञा, 3 ॾींहंनि जी बुखा, पर प्यारा दोस्तों बहादुरी जे लाइ ईअं मैदान में आया। पलीत समझन पिया न हिननि के उञा न बुखा, छो जो उन्हनि जे जिस्म में हैदर जो खून हो। जॾहिं तारिक बिन शीस पलीत साम्हूं आयो, हज़रत अली अकबर सरकार जे मथां वार पियो करे। हज़रत अली अकबर वार उन जा हटाए। शेर जे बचे अल्लाह अकबर जो अजो तलवार कराई त पलीत खे जहन्नम में पहुचाए विधऊं। वरी ॿियो पलीत आयो जेको मुंहिंजा प्यारा दोस्त उन जो पुत्र हो। प्यारा दोस्तों उहो भी आयो। हज़रत अली अकबर उनके भी जहन्नम में पुजायो। ॿियो पुत्र आयो, उनके भी जहन्नम में पहुचायो। शेरन जा बच्चा शेरा यजीदन में भाज पजी वई। हज़रत अली अकबर हीअं जो काहे पियो यजीदन जे मथां। प्यारा दोस्तों सवे यजीद जहन्नम में मोटाए प्यारा दोस्तों पहुचाए। घोड़े जे वाग का छिके करे खीमन दे मोटाए आयो। बाबा हुसैन बाबा केतरा यजीद जहन्नम में पहुचाए आयो हां। बडुक पानी जा प्यार तो सब यजीद तो के ढेर करे दिया। हज़रत इमाम हुसैन तो जब बचा अली अकबर दुनिया ने मां हुसैन दिसा तो त नानो तुझे इंतजार में आबे को सर्जरी। बाबो अली भी तुझे इंतजार में आबे कोसर जा प्याला झलियूं बीठा आहिनि। अम्मा सजी खातून भी तुझे इंतजार में आ। हेडो शहादत जो जाम पीअंदो वेंदे उन जे हथन जो आबे कोसर बचा पीअंदो। दुआ पिनी शेर जो बच्चो जीअं जो मैदान में आयो त पलीतन वठी दाहूं कयूं, वारो कयो, वारो कयो। प्यारा दोस्तों गर्जी करे हमलो कयो न त हिक हिक करे वेंदो सभिन के खत्म करे छडींदा। हिनन जे जिस्म में हैदर जो खून आ। हिनन के 3 ॾींहंनि जो उञायल न समझो, बुखायल न समझो। प्यारा दोस्तों केॾा तीर आया, केॾो प्यारा दोस्त पिया थियनि। केड़ा हिकड़े पलीत नौफिल नाले हिकड़े पलीत नेज़ो उडारियो। उहो हवा मां नेज़ो उडरंदो हज़रत अली अकबर सरकार जे सीने में जो अची वो नेज़ो लगो त सीने का पार थी वनी पुठिए मां निकतो। हज़रत अली अकबर वनी घोड़े का हेठ गिरया। खीमन दे मुंह करे चवंता बाबा हुसैन तुझे नाने जी तस्वीर करबला जे जमीन ते आई आ। बाबा पाजे नाने जी तस्वीर त संभाल। हुसैन जियं जो खीमन का निकतो हवा जे लहरन ते आवाज सजे पासे पे वने तो हुसैन ओने पे ओ मुझे नाने जी तस्वीर किथे दिठव, मुझो अली अकबर किथे दिठव। ओ खबे पासे हवा जे लहरन ते आवाज वने तो हुसैन ओने पे वने ओ तस्वीर किथे दिठव। हलंदो आयो चा दिसे त हज़रत अली अकबर जे सीने में नेज़ो लगो पियो आ। प्यारा दोस्तों नेज़ो कढियऊं हज़रत अली अकबर सरकार जो सिर हुसैन कणी हंज में रखियो त हज़रत अली अकबर रोए भी पियो त खिले भी पियो। अली अकबर दर्द थी दो होंदी तने तो रोए खिले छो दो बाबा अजे रोइण दर्दन जो न है। अज खुशी जो आ त अज जवान पुत्र कयामत तई तारीख लिखंदी त अज अली अकबर जो कुले कांदी बाबो हुसैन पर केडो न मां पुत्र खुश नसीब आया केंजो कुले कांदी केर थे केर। अज मां अली अकबर जो कुले कांदी तू मुस्तफर बाबो हुसैन थी। हुसैन पाक जे हंज में जवान पुत्र मुस्तफा जे तस्वीर वाले अली अकबर तम। वाह हुसैन तुझे सब्र के सलाम। हज़रत हुसैन पाक हज़रत अली अकबर जो जनाजो
खणी पियो खणी न पियो सके कूंद पहलवान पुटरो प्यारा दोस्तो जोर सोर ॾेई अली अकबर जो जनाज़ो मुंहिंजे हुसैन पंहिंजे कुलनि ते रखियो। अॼु कोई टेक ॾियण वारो कोन्हे, सहारे ॾियण वारो कोन्हे। अदा तो असांजे घर में हिकिड़ो जनाज़ो कजे त सवें सहारे ॾियण वारा, सवें टेक ॾियण वारा। अॼु मुस्तफ़ा जे कुलनि जे सवार हुसैन खे को टेक ॾियण वारो कोने, अॼु सहारे ॾियण वारो कोने। वाह हुसैन तू सलाम आ। कूंद पुट के कुल्हे ते खड़ी खी मंदे जो खड़ी आयो त क़यामत सुबरा जो मंजर बणजी वियो। जिए जो अली अकबर जो जनाज़ो आल बेतन जे खी मंदे आयो त बीबियूं पाक हिक ॿिए सां भाकुर पाए रोइण लॻियूं त अॼु मोहम्मद जी तस्वीर बि मोकिलाए। एक बे के चवण लगियूं अम्मा बीबी ज़ैनब के, अम्मा ज़ैनब अली अकबर के पालियो तो अजो मोहम्मद जी तस्वीर खिले। अम्मा बीबी ज़ैनब सामो अची ओ सुन अली अकबर पुत्र खिल त सही, मां अम्मा सा कीअं बोली गालाए त सही। अली अकबर सरकार जी शहादत थी ओ पिरियन जा परवानो यो हुसैन जो जिगर हो जो को बर्दाश्त पियो करे। वाह हुसैन तुंहिंजे केर इं पांजा बच्चा कूंद कुर्बान करे। पुत्र कूंद वयो काज जी रात कुसी, पुत्र कूंद वयो काज जी रात कुसी। जंहिंजो अली अकबर घो तो खुदा जो कसम छा पेश करे। हसनैन जो गम ये मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम हिया मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम छा पेश करे। हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़ुबान तो कलम हिया मुंहिंजी ज़ुबान जो कलम हिया मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम आए इमाम हसन खे ज़र मिलियो। आए इमाम हसन खे ज़र मिलियो। जंहिंजो नूर जिस्म रेशम का नरम छा पेश करे। हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम हिया मुंहिंजी ज़ुबान हर हूर हुसैन खे हार विधा। हर हूर हुसैन हार विधा। वही करबल बण जी बागिरम छा पेश करे। हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम हिया मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम। जो नीमक खाई नेठ विड़ियो, जो नीमक खाई नेठ विड़ियो। सो यजीद वॾो बेहया बेशरम छा पेश करे। हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम। प्यारा दोस्तों हुसैन पाक जे घराणे जी कुर्बानी जो मकाम इहो कमाल कुर्बानी जो आ जो अज घर घर मुस्तफा जो दीन पातो।
तवा असा जे घर में जाया से उन घर में कुरान पहिरियों मौजूद हो यो मुझे हुसैन जो सदको आहे जे घर में जाया से उन घर में नमाज पहिरियों मौजूद हुई यो मुझे हुसैन जो सदको आहे दीन पहिरियों मौजूद हो यो मुस्तफा जे कुलन जे सवार हुसैन पाक जे कुर्बानी जो कमाल अदा हुसैन पाक दीन के बचायो हुसैन पाक दीन के बचायो पो अदा हुसैन दीन बचाइण सिखारियो आ दीन विञाइण सिखारियो ना आहे हुसैन पाक दीन बचाइण सिखारियो दीन बचाइण जेला एतरियूं कुर्बानियूं ॾिनऊं त क़यामत ताईं मुस्तफा जा उम्मती समझन सिर ॾिबो दीन न ॾिबो सिर ॾिबो बेदीन जी बैयत न कबी अॼुकल्ह तो असांजे मुआशरे में अदा ॾहीं जो ॾींहुं त दीन जे बचाइण वारो ॾींहुं आहे कुरान जे बचण वारो ॾींहुं 10 मुहर्रम शरीफ आहे नमाज जे बचण वारो ॾींहुं 10 मुहर्रम शरीफ बचण वारो ॾींहुं ॾियारो 10 मुहर्रम शरीफ आहे इन ते कुरान बचो इन ॾियारे ते दीन बचो नमाज बची कुरान बचो पर्दो हया शरीयत बची इहो हुसैन पाक 10 मुहर्रम ते दीन बचाए ॾिनो पोइ तूं हुसैन जो नौकर आहे त दीन खे बचाईंदे दीन खे विञाईंदे न हुसैन जो नौकर त हुसैन पाक जे इन कमनि ते ज़रूर अमल कजे नमाज ते सिर ॾिनो नमाज पढ़ंदे कुरान ते सिर ॾिनो कुरान तोखे पढ़णो पवंदो शरीयत ते सिर ॾिनो शरीयत ते हलणो पवंदो पर्दे ते एतिरियूं कुर्बानियूं थियूं बीबियूं पाक महबूब जे बचन जूं प्यारा दोस्तो घराणे मां खीमन मां ॿाहिरि बीबियूं पाक न पियूं निकिरनि जनाज़ा खीमन में पिया अचनि कुरान जूं लोलियूं तिलावत जूं शुरू पई अदा पोतो असां सुनी कियां दीन खे विञायूं तो इन दीन जे उबतड़ हलूं हुसैन कुर्बानी दे ॾहीं जे ॾींहुं न कुरान पढ़ूं न ॿुधूं न ज़िक्र ॿुधूं न पाकाई कयूं अदा हुसैन त पाकाई सेखारी कुरान नेज़े ते बि हुसैन पाक पढ़ी ॾेखारियो छो जो इहो घराणो पाक आहे पलीती इन्हनि जे वेझो अची नथी सघे कुरान नेज़े ते पढ़ी ॾेखारियूं त ओ बदबख्तो ॾिसो तव्हां दीन खे छा मिटाईंदो हुसैन जे ज़बान ते हाणे बि कुरान जी तिलावत हले उहो हुसैन पाक हो दुआ कयो अल्लाह ताला हुसैन पाक जे दर जी नौकरी नसीब फरमाए तॾहिं बसि हिकिड़ो शेर आख़िरी ॿुधो उन खां बाद में जेका त इजाज़त वठंदासीं सुभान अल्लाह चओ त मां हुसैन पाक जे शान में ॿ मिसरा सुभान अल्लाह त ॾाढा चओ वाह हुसैन तोखे त सलाम आहे नेज़े ते तो कुरान आहे ॾाढा सुभान अल्लाह नथा चओ वाह हुसैन तोखे त सलाम आहे नेज़े ते पढ़ियो तो कुरान आहे इं केर पढ़े जिं तो पढ़ियो कुरान रब जो नेज़े ते इं केर पढ़े जिं तो पढ़ियो कुरान रब जो नेज़े ते ॾिसी शान तुंहिंजो आखिरत में थी दुनिया सजी सुबह शाम आहे वाह सखे सलाम आहे नेज़े ते पढ़ियो तो कुरान आहे ॾाढा तरड़ करे सुभान अल्लाह चओ बुद्धि शहादत सोने अली अकबर जी
मासूम मिठे अली असगर जी बुद्धि शहादत सोने अली अकबर जी मासूम मिठे अली असगर जी कयो करम मथा हिन उम्मत ते मिलियो दीन असां खे सरे आम आहे कयो करम मथा हिन ते मिलियो दीन असां खे सरे आम आहे वाह हुसैन तोखे सलाम आहे नेज़े ते पढ़ियो तो कुरान आहे वाह हुसैन तोखे सलाम आहे नेज़े ते पढ़ियो तो कुरान आहे वसियो तीरन जो मी तुंहिंजे मथां बचो आहे दीन तुंहिंजे हथां वसियो तीरन जो मी तुंहिंजे मथां बचो आहे तुंहिंजे हथां ॾाढा त सुभान अल्लाह चओ दर करबल में सिर ने देते धड़ करबल में सिर ने देते जिनो पोइ बि तो ही पैगाम आहे वाह हुसैन तोखे सलाम आहे नेज़े ते पढ़ियो तो कुरान आहे वाह हुसैन तोखे त सलाम आहे नेज़े ते पढ़ियो तो कुरान आहे संगुल अहमद शाह ही अर्ज़ कयो दस्तगीर ही गुलामी कबूल कयो खादिम गुल अहमद शाह ही अर्ज़ कयो ही गुलामी असां जी कबूल कयो सजी उमेर असां खे नसीब थिए पढ़ियो तॾहिं त मोही कलाम आहे वाह हुसैन तोखे त सलाम आहे नेज़े ते पढ़ियो तो कुरान आहे अल्लाह ताला तव्हां असांखे महबूब महबूब जे वचन जे दरनि जी ग़ुलामी नसीब फरमाए सुन्नी जेके आयो सुन्नी केर केर केर